ॾाप सां टिमटार सिंध जो सूटड़ कबीलो सिंध जी तारीख़ तहज़ीब ऐं सक़ाफ़त में इंतिहाई अहमियत जो हामिल कबीलो तसवर कयो वञे थो। क़दीम सिंध जी तारीख़ में वाज़ह ऐं चिटनि लफ़्ज़नि में हिन कबीले खे इंतिहाई शानदार मुसवर तौरु ऐं आर्ट तौरु मञियो वञे थो, आर्ट जे माहिर तौरु मञियो वञे थो। काठी जे कम ऐं काठी जे हुनर जे ॼाणू हिन सूटड़ कबीले जे हिन वक़्तु थरपारकर उमरकोट ऐं पुराणी मिरप ख़ासि डिवीज़न में तमामु वॾी आबादी मौजूदु आहे। जेतोणीकि हिंदू जाति सां तालुक़ु रखंदड़ सूटड़ कबीलो ज़हानत जे हवाले सां बि इंतिहाई आला मयार जो कबीलो आहे, जंहिं वटि केतिरा ई नौजवान डॉक्टर्स, इंजीनियर्स ऐं साइंसदान मौजूदु आहिनि। मुख़्तलिफ़ शोबनि में पंहिंजी ज़हानत मञाए ऐं ॾे परॾे में नालो कमाईंदड़ हिन कबीले जा वॾा क़दीम सिंध वारे दौर खां वठी काठीअ जो हुनर ॼाणनि ऐं काठी जो कमु कंदा अचनि। सिंध में शिकारपुर ज़िलो हिकु अहिड़ो ज़िलो आहे जिते काठीअ जो ठहियल केतिरियूं ई ख़ूबसूरत बिल्डिंगूं ऐं केतिरा ई शानदार महल अॼु बि हिन ॾहाप वारे सूटड़ कबीले जी महानता जूं आला निशानियूं आहिनि। काठीअ जे ठहियल इन्हनि महलनि जे आर्ट ऐं उन जी ख़ूबसूरती ऐं चिटसाली खे ॾिसी इहो चई सघिजे थो त हीउ कबीलो कुदरती ॾात तौरु आला पाए जो कबीलो आहे, जंहिं वटि हिकिड़े अणघड़े काठ खे घड़े छिले उन जी चिटसाली करे उनखे हिकिड़ो इंतिहाई ख़ूबसूरत आर्ट जो रूप ॾियणु ही कबीलो इंतिहाई शानदार क़िस्म जो इहो हुनर ॼाणे थो। हिन कबीले सिंध खे आलमी सतह जो ऐं ॾे परॾे में मशहूरी माणींदड़ ख़ूबसूरत डॉक्टर सरगवासी डॉक्टर हरचंद राय लखाणी बि ॾिनो। भारूमल अमराणी, प्रताप शेवाणी, प्यारो शेवाणी ऐं ॿिया केतिरा ई साईं प्रेम शेवाणी जहिड़ो शानदार ऐं इंतिहाई ख़ूबसूरत राइटर ऐं बहितरीनु सहाफ़ी बि हिन कबीले सां तालुक़ु रखे थो। हिन कबीले जे नाले सां सक़ाफ़त ऐं सियाहत खाते पारां उमरकोट किले में क़ाइमु थियल नए थर म्यूज़ियम उमरकोट में हिकु गैलरी क़ाइमु कई वई आहे, जंहिंखे सूटड़ गैलरीअ जो नालो ॾिनो वियो आहे, जंहिंमें सूटड़ खे काठ जो कमु कंदे ॾेखारियो वियो आहे। हिन वीडियो में तव्हां ॾिसी सघो था त हिकु सूटड़ खट जो पावो ठाहे पियो। संदसि हथनि में बांसोलो आहे ऐं ॿिया मुख़्तलिफ़ औज़ार बि भरिसां मौजूदु आहिनि ऐं उहो पंहिंजे किर्त खे लॻल आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां सभु गॾिजी हिन क़दीम कबीले जी इज़त अफ़ज़ाई कयूं ऐं हिन कबीले ते अञा वधीक तहक़ीक़ करे नई मालूमात फ़राहम कयूं।